विलादत में जंहिंजी विलादत में जो त अज़ीम विलादता जंहिंजी विलादत में ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे तरफ़ का अंबिया जो घर वारियूं अंबिया जो मायरूं अचन उहा केरा चो हसनैन करीमैन जी अमड़िया अज़ीज़न मन अम्मा सुनी बतूल साण जी विलादत थिया विलादत जे टाइम ते हर मां पंहिंजे बच्चे के कुछ न कुछ घुटड़ी प्यारी दिया का पंहिंजो खीर प्यारी दिया पंहिंजो न हूंदो आ त पाड़े वारीअ जो खीर प्यारी दिया ओहो बि न हूंदो आ त कुछ न कुछ ॾींदी आ कायनात जी उहा खुश नसीब न्याणिया जंहिंजे नसीब में घुट्टीअ जे टाइम ते इमामुल अंबिया जी पाक ज़ुबान चूसण जे लामिया अज़ीज़ान मन जरा गौर कर गाल्हाईंदुसि थोरो टाइम लेकिन उहे गाल्हियूं ॿुधाए वींदो सजण साईं जो फ़कीर सॼी ज़िंदगी याद भी कंदे दुआऊं भी कंदे चवंदे त मौला एड़न फकीरन सा जल्दी कचहरी करा जेके जिगर चीरे मुझे मुस्तफा जे बचड़न जो शान गाइन बुधण सा दिल ठरी पवे वाग सिधो मदीने वरी पवे अज़ीज़ा ने मन तवज्जह कर जिंदगी जो अहम नुक्तो पियो बयान कया तवज्जह सा बुधजा कायनात जे अंदर रहण वारा जह कुरान करीम जी तू असा तिलावत करे रहिया हूं जह कुरान करीम जे हिक हिक हरफ जे एवज तोखे असा के 10 नेकियूं मिलियूं रहियूं हन जह कुरान करीम जे पढ़ण सा रब्बे जुल जलाल गुनाह माफ फरमाइंदो आ जेको कुरान करीम वनुनज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन मुझे बेनियाज रब फरमायो ही उहो कुरान जेको शिफा बिया ऐं जेको रहमत बिया पर कंहिंजे लाइ लिल मुमिनीन मोमिनन जे लाइ ही कुरान शिफा बिया ही कुरान रहमत बिया दिल जा कन खोले वेही बुधजा जेको कुरान शिफा बिया जेको कुरान रहमत बिया मुखे जवाब दे ओहो कुरान तो बुधो किथौं सोची समझी पो जवाब दे सोची समझी पो जवाब दे जेको कुरान शिफा बिया जेको कुरान मर्ज़न जी दवा बिया जेको कुरान बेसहारन जो सहारो बिया ला इलाज जो इलाज बिया ओहो कुरान ओहो तो किथों बुधवा जो नालो कुरान ओहो मुझे मुस्तफा जी जुबाना जो नालो कुरान ओहो मुझे सुने मुस्तफा जी गाल्हाए मुसलमान ओहो मुझे सुने मुस्तफा जी जुबाना जो नालो कुरान ओहो मुझे सुने मुस्तफा जी जुबाना तवज्जह कर मां जुमले जे पुजाणी जे तरफ पियो हला जो नालो कुरान ओहो मुझे मुस्तफा जी जुबाना पो कायनात सॼीअ ते निगाह कर उहे कायनात जा कहिड़ा खुश नसीब जन जे घुटीअ में मुझे मुस्तफा जी जन चूसी जुबाना
गौर कर मुसलमान ईमान वारा गौर कर आले रसूल जे अजमत दे निहार मुझे आका जे बचड़न जे शान दे निहार असहाबे रसूल ता जान कुर्बाना मगर मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न जे नाम तार जिस्म जे खून जो कतरो कतरो कुर्बान अजीजाने मन जो नालो कुराना वो मुझे मुस्तफा जी जुबाना तवज्जो करे बुध जा इकड़ो जुमलो भी तुझे जिंदगी जे ला काफिया वहा जे का जुबाना वहा खुद रब जो कुराना अल्लाह जे जुबान सा गल्हाइंदो वहा मुझे मुस्तफा जी जुबाना हसन हुसैन फातिमा अली जे जुबान सा गल्हाइंदो चो मुझे मुस्तफा जी जुबान खुदा जी जुबान मुस्तफा चाओ खुदा जे कुरान जी जुबान मुस्तफा हसन हुसैन अली फातिमा जी जुबान चो मुझे मुस्तफा अजीजाने मन मुखे चवण दे कायनात जे अंदर अम्मा बतूल सोहणीअ खे घुटीअ में जुबान चूसाइण वारो मुझो मुस्तफा अलीउल मुर्तजा शेर खुदा फातिह खैबर करमुल्लाह वजहुल करीम दुनिया ते आया अखड़ियों न खोलियो छो खोलियो पहरे हकीकी घुटी मिले मां खीर प्यारे अली अखड़ियों को न खोले अली अखड़ियों तदह खोलियों जदे मुझे करीम आका जे हथड़न में आयो आ अली अखड़ियों खोले निहारियो आ मुझे मुस्तफा पाक लो आबेदन प्यारियो आ सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा के भी घुट्टी मुझे मुस्तफा प्यारी फातिमा ज़हरा सोहणीअ खे भी घुट्टी मुझे मुस्तफा प्यारी जवाब दे जदे इमाम हसन पाक आयो मुखे बुधा उनखे घुट्टी कहीं प्यारी जवाब दे मुसलमान इमाम हसन सुने खे भी मुझे मुस्तफा करीम पांजी पाक जुबान मुबारक चूस राय घुटी प्यारी जो जदे सुनो हुसैन आयो त उनखे भी मुझे करीम आका पांजी पाक जुबान चूस राय घुटी प्यारी जदे गणी दे आय हाय जदे गणी दे तगणन में ईंदई मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन जदे गणन में गणी दे त पंज नजर ईंदई गणन में पंजहन पर चो जुबान पंजनी जी हिकड़ी आ गणन में पंज जुबान हिकड़ी गणन में पंज जुबान हिकड़ी मुझे मुस्तफा जी जुबान हिले कुरान पढ़जी वने मुझो सुनो हुसैन करबला में जिस्म मैदान में छदे नेज़े ते बुधाए त कुरान छाखे चए कुरान की पढ़बोआ कुरान सा प्यार की कबोआ मुझे सुने हुसैन कायनात के बुधायो कायनात वारो सुञाणन में देर कई थव सुञाणन में देर कई थव जेके गणन में पंज हन उहे असुल में हिकु हन अजीजाने मन तारीख दे मोटी हला तारीख जे मथा तारीख जे वर्कन जे मथा मोटी हला मुझा दोस्त अजीज तारीख जी वर्क जे के कह जो भी मुझा दोस्त अजीज कह जो भी इंतजार न था कर तारीख जा वर्क मुझा दोस्त अजीज कह जो भी इंतजार न था कर जे करे पुनिहारी दे मुझे इमाम हसन दे जे करे सुने हसन जी मथे खा वठी सीने मुबारक तई मुझे मुस्तफा जेड़ो त मुझो हुसैन वरी सीने खा वठी पेरन तई मुझे मुस्तफा जेड़ो तवज्जो जे कदे गौर सच्चाई सा कंदे मोहब्बत इश्क सा कंदे त तोखे बे पासे वाट लभंदी कान का चवंदे त वाह मुझा मौला तुझो अजीब राज
तवज्जो कर जदे मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत में अर्ज कयो वियो महबूबा महबूबा न्याणियों त ज़ैनब बिया रुक़ैया बिया कलसूम बिया मगर जदे फातिमा दिया तो के अंदाजो कोने तो फातिमा केरा महबूब मुस्तफा ईंदो आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया उथी इस्तक़बाल कंदा हन जवाब दे इमामुल अंबिया उनखे चइबो आ जंहिंजे अचण सां जमी अंबिया बीही इस्तक़बाल कन चो बतूल उनखे चइबो आ जंहिंजे अचण सां इमामुल अंबिया उथी इस्तक़बाल कंदो आ अजीज़ाने मन जेते जह महबूब जो इमामुल अंबिया जो तमाम अंबिया भी इस्तक़बाल ओहो इमामुल अंबिया जह जो इस्तक़बाल कंदो आ चो उनखे बतूल सदबो जह महबूब मुस्तफा जी पाक जुबान तेसी कान हिलदिया जैसी हुक्म खुदा जो नथी दोआ अज मुझे सुनी फातिमा जी शादिया अम्मा फातिमा जी शादिया तारीख खोल अबू बकर सिद्दीक भी रिश्तो मोकलियो मुझे मुस्तफा फरमायो ऐ अबू बकर खुदा जे हुक्म जो इंतजार उमर फारूक रिश्तो मोकलियो मुझे आका फरमायो खुदा जे हुक्म जो इंतजार यार समझी वया तही राज को बियोआ ओ दिलबर अली लगे थो त इहो भाग तुझे इंतजार में आए सुना अली जी मुझा दोस्तो असा जी दिल थी चवे जरा कदम वधा दिलबर अली फरमाइंदो आ दिल त मुंहिंजी बि चवे थी पर मां अली हया वारो हां हया थो अचे मां अली हया वारो हां मूंखे हया थो अचे यारन यारन यार खे चयो जी मैं आबिद के दोस्त चवंदा हन शादी कर ने ठिकड़े मजबूर थी दोस्त दोस्त के चवंदा दोस्त मजबूर थी दो अज सुनो अली पंहिंजे यारन जी तजवीज के आडो रखी दिल में अगई तमन्ना है अचे थो तवज्जो कर मुझो मदीने जो ताजदार अम्मा आयशा जे घर में मौजूद ना है उम्मे हबीबा जे घर में मौजूद ना है उम्मे सलमा जे घर में मुझो आका करीम मौजूद आ जी जो दरड़ो खड़क्यो मुझे मुस्तफा फरमायो ओ उम्मे सलमा जी मुझा आका तेर न कर जल्दी वनी दरड़ो खोल अज ओहो अची रहो आ जेको मुराद खणी आयो मुसलमान गौर कर अली के दोस्तन चयोआ अची रहो आ दरखों बाहर दरड़ो खड़कायो करीम आका जी जो ये फरमायो अम्मा उम्मे सलमा साइण फरमाए थी असा त दिसंदा हुयासी त महबूब केतरो बतूल सा प्यार कंदो जदहीं भी का गाल अज़वाजे मुतहरात के महबूबन के चवण में दुखी लगंदी हुई वसीलो बतूल जो वठी मुझे मुस्तफा तई गाल पहुंचाई दियो हुयो
मुझे आका जूं अज़वाजे मुतहरात तमाम गालियों जेके न चई सघंदियूं हुयूं उहे अम्मा बतूल जे तवस्सुल सां मुझे आका ते पहुचाईंदियूं हन। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी जीअं जो महबूबन इएं फरमायो मां महबूबन ॾे निहारियो त महबूबन फरमायो उम्मे सलमा देर न कर अबू तालिब जो पुट अली बीठो। अम्मा उम्मे सलमा फरमाई दिया एतिरो तकड़ तकड़ में खुशी में वयस दरवाजे ताईं पहुंचंदे पहुंचंदे महसूस पियो थे त मां किथे किरी न पवां। एतरी खुशी थी छो त उन न्याणीअ जो शादीअ जो पैगाम अची चुको आ जैसा इमामुल अंबिया प्यार कंदो आ। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवानो सुनो अली वाली वाली मेरे दिल की सदाए सदा अली मौला अली मौला चो अली मौला। अज भी मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी है लगा दो मिल के सब नारा चो अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अजीजाने मन शेरे खुदा आयो मुझे मुस्तफा करीम मुरकायो अलीउल मुर्तजा आयो। अम्मा उम्मे सलमा सुनी फरमाई थी जिया हैदर करार आयो फातिह खैबर आयो जमीन ते वेही रहो कंध हेठ करे जमीन ते वेही रहो कंधड़ो हेठ करे जमीन ते इए जी मानू सोच में पैजी जमीन सा खेडंदो आ। अम्मा फरमाई थी मुझो मुस्तफा मुरकी रहो आ अली जमीन सा खेडी रहो आ। मुझे करीम आका फरमायो अदा अली अज कंधड़ो मथे छो नथो करी शेरे खुदार्ज कयो आका हयात हो मुझा महबूब हयात हो अचे। इमामुल अंबिया फरमायो अदा अली तू बाद में आयो आ जिब्राइल पहरी पैगाम खणी आयो आए अदा अली हे तुझो मुझे बचड़ी सा रिश्तो न मूं तय कयो आ न तू तय कयो आ कायनात जे खालिक तय कयो आ। जंहिंजो रिश्तो अर्शन ते थींदो आ उनखे बतूल चइबो जंहिंजो रिश्तो अर्शन ते थींदो आ उनखे बतूल चइबो आ। वधण दे मुखे अॻिते ऐं मुस्लमान इश्को मोहब्बत सां मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुध जंहिंजो रिश्तो अर्शन ते थींदो आ उनखे बतूल चइबो आ। सुणो अलीउल मुर्तज़ा सुणो अलीउल मुर्तज़ा जेॾी महिल पंहिंजे ग़रीबी हाल खे ॾिसंदे महबूबन फरमायो वञ वञी तयारी कर पर सब्र कर त मां मुस्तफा पंहिंजे बतूल बचड़ीअ ॾे वञा। मुझो करीम मुस्तफा सोने अली के हाने बिहार मोटिया मुझे अम्मा सोहणीअ दे ओ मुझे बतूल अम्मा सा मोहब्बत न करण वारा पाजे ईमान जी परख रख मुझो मुस्तफा आयो ओ मुझी बचड़ी जी मुझा आका मुझे महबूब फरमायो बचड़ी अल्लाह जी रजा इन में आ त तुझो रिश्तो अली सा तय थे। तुझो छा ख्याल याद रखी छर पांजे न्याणीअ खां न पुछण वारा
तवज्जह कर, रिश्तो अर्श खां तय थी चुको आ, पोइ बि मुझे मुस्तफा पांजे बचड़ीअ खां रज़ामंदो पुछो। तू पांजे बचड़ीअ खे बकरी न समझ, पांजे बकड़ीअ खे रिठया में न समझ, त मां पिड़ीअ तां वठी आयो आं, खबरदार थी। इंशाअल्लाह ताला न्याणियूं हयातार हूंदियूं हन, अपे अम्मा जी इज्जत रखण वारियूं हूंदियूं हन। रिश्तो जरूर कर मगर न्याणीअ जे रज़ा खे शामिल कर। अल्लाह कंदो जिथे अब अम्मा जी रज़ा हूंदी, न्याणीअ जी रज़ा हूंदी, उते खुदा मुस्तफा जी भी रज़ा हूंदी। पांजे बचड़ीअ खे हक दे, पांजे बचड़ीअ सां प्यार करे पुछ जीअं मुझे आका प्यार कयो आहे। अॼु त हिकिड़ो भाउ रात ॾींहं थो कमाए मिल में, इन जे लाइ त मां पंहिंजे भेण खे ॾाजो ॾियां, मां पंहिंजे भेण खे अलमारी ॾियां, मां पंहिंजे भेण खे सोफा सेट ॾियां। रात ॾींहं भाउ कमाए रहियो आहे, मुंहिंजी भेण जी शादी थींदी, हे बि ॾींदुसि, हे बि ॾींदुसि। ज़रा उन वक़्त ॾे गौर कर जॾहिं न्याणी ॼमण बि बेइज़ती हूंदी हुई। उन टाइम ते अगर न्याणीअ जी इज्जत कई आ त मुझे सोने आमिना जे लाल मोहम्मद करीम कई आ। तू भी पांजे न्याणीअ खे इज्जत दे। तवज्जो कर मुझा दोस्त, जंहिं वक्त में मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो, बचड़ी तुझो रिश्ते जे ला अल्लाह जी रज़ा ही आ। बचड़ी निहारे फरमाती, ओ मुझा आका, ओ मुझा आका, मुखे यकीन जंहिंमें खुदा जी रज़ा है उनमें मुझे दिल पर बाबा जी भी रज़ा है। हा बचड़ी इएं ही आ, पो मुझा दिल पर बाबा जंहिंमें खुदा ऐं मुस्तफा राज़ी आ, उनमें तुझी बचड़ी फातिमा भी राज़ी आ। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली के खुशखबरी दिनी। एकड़े मिनट ला मां ते बीहा तो तवज्जो कर मुसलमान, मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुलामन जेला दिल में तंगी रखण वारा, दिल के सोढ़ो करण वारा, जरा गौर कर। अलीउल मुर्तजा हुजूर जे दरबार में आ, बाहर अबू बकर उमर उस्मान इंतजार में आ। सुनो अली दरबार में आ, सहाबा जो सत इंतजार में आ। जिया मुझो दिल पर अली निकरंदो आ, चेहरे ते खुशी दिसी करे सहाबा मुबारक था जन आका जे खिदमत में अर्ज़ो करे, मुझा आका हाल गरीबी आ, मुझे मुस्तफा के सब खबर आ। मुझा आका फरमाइन था मुख्तसर बंदोबस्त कर, पांजी ज़िरह जी इजाजत वठे। आका इजाजत मिले त विकरो कयां। आका इजाजत दिनी, बाहर निकतो। सोनो उस्मान मिली वयो, काडे थो वनी दिल पर अली चवे थो ज़िरह विकण थो वना, चे तो खरीदार मां पैसा केतरा 400 या 100 ज़ेड हेतरा दिरहम सोने उस्मान दिना, संभाले तैयार करे रखी। जेडी मल दोस्तन तोहफा दिना, सोनो उस्मान उहाई ज़िरह तोहफे में दई रहियो आ। जवाब नहीं प्यारा या इनकारा मुसलमान, खुदा जो वास्तो थई, खुदा जो वास्तो थई। सहाबा जी बेअदबी न कर, अगर बेअदबी कदे त याद रखो पहाड़न सा मथो टकराइंदे मगज टुकड़ा टुकड़ा थी विंदई। पहाड़न के कुछ भी थियण वारो नाहे। छो त मां जुमलो चवा, गोठ बुढ़े पवर में चयो गाल चढ़ी आई है, हिते भी चवा आऊं हिते आयो हां। गोठ बुलगुल बेग जे अंदर जेको जिथे हुंदो आ, जेको जंहिंजे घर में हुंदो आ, जेको जंहिंजे अंगण ते हुंदो आ, ओहो उन जी इज्जत हुंदो आ। हेडे तवज्जो कजा, मुझो सुहिणो अबू बकर सिद्दीक पंहिंजे घर में न मुझे मुस्तफा जे घर में लेटियो पियो आ। पांजे घर में न मुझे महबूब जे घरे में लेटियो पियो आ। तोखे पांजे घर जी इज्जत प्यारी आ, बुधा मुझे महबूब के प्यारी आहे या न। सोचे समझी पो फैसलो कजा। हे जुमलो सजन सही जे फकीर के चवण दे, मुझे अबू बकर के डंगो न हण जा। छो त मुझे अबू बकर के केर डंगो हणदो आ त उन जी तकलीफ मुझो मुस्तफा पुछंदो आ।
याद रखी छड़ जा दाहो थी जा जुबान सा सुने अबू बकर खे न इज़ाए जा जे यकीन न थो अचे त मां तोखे ॿुधायां दंग ना कहाणी रहियो आ अखिड़न मां मींह वसी रहियो आ तबीयत मुंहिंजो मुस्तफ़ा पुछी रहियो आ पो मूंखे चवण दे उन दंग वारी जाइ ते लुआबे दहन केर हणी रहियो आ सहाबाजी बेअदबी न कजा अबू बकर सिद्दीक के अगर को जख्म ईंदो आ उन जो मरहम मुझो मुस्तफा पाण कंदो आ मोटा मौजू ते अजीजा ने मन वक्त महदूद आ सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा 400 मिसकाल चांदी वर्ती घणी 400 मिसकाल चांदी वर्तिया हक महर में दियण जेला हिन वक्त जे लिहाज का 1 किलो 600 ग्राम थींदिया जेडी मल दरबार मुस्तफा में पेश कईया मुझे आका करीम पंजे न्याणी जे आडो रखिया ओ मुझी अम्मा फातिमा जी मुझा आका अली तो जेला हक महर में ही आंदो आ निहारे चवी थी सोना बाबा ये मूसा सरासर नाजायजी थी रही है ये सरासर मूसा नाजायजी थी रही है ओ मुझा दिल पर बाबा तवज्जह कजा न्याणी जी गाल किए बुधी वी दिया महबूब मुस्तफा बा खबरा बेखबर ना है निहारे फरमाइन था बचड़ी तो के खबरा अली जो हाल करीबिया हा मुझा आका हाल करीबिया मगर निकाह मुझो रिश्तो खुदा ऐं मुस्तफा तय कयवा हक महर फातिमा खुद वठंदी चमदी महबूब मुस्तफा के वठी ने मुखे पाजे खुदा अल्लाह अकबर या रसूल अल्लाह अजीजा ने मन तवज्जो कर मुझे मुस्तफा ने आरे फरमायो बचड़ी छा थी चई मुझा बाबा दुनिया जे अंदर खोड़ एड़ियों औरतों होंदियों जनके हक महर में सोन भी मिलंदो चांदी भी मिलंदी मां फातिमा तुझी लाडली ओ मुझा आका अण सिधी तरह सा चई रही आ ओ मुझा बाबा जानी थो जदे मु जेड़ी काई नाहे त पो हक महर भी इए छो मुझा दिलबर बाबा हक महर मुझे मर्जी ते दिसण वारो दिसी रहियो आ बुधण वारो बुधी रहियो आ इन अल्लाह हुवा समीउल बसीर बेशक अल्लाह दिसंदड़ भी आ बुधंदड़ भी आ दिसी भी रहियो आ बुधी भी रहियो आ जिब्राइल जी मौला ओरे निहार मुझे यार जे बचड़ीअ जा नाज़ हाँ मुझा मौला दिसी रहियो आ जिब्राइल देर न कर विच में वन पहुंच मौला केड़ो पैगाम खणी वन वनी चो मुझे महबूब के महबूब बचड़ी के चो दुनिया जो मिड़ई खुशू तुझे हवाले हक महर में मुझे आका फरमायो बचड़ी बेनियाज रब